इते मांखे ॿुधाईं त मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जो बरसात में MA जिना रोड टुटण जो नोटिस वरितो आहे। मेयर कराची रोड ठाहिण वारे इंजीनियर खे मुअत्तल करे छॾियो आहे। असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर वकास अहमद खान ऐं अब्दुल जब्बार खे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो वियो। रोडनि जी तामीर में कोताही कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। मुर्तज़ा वहाब जो इहो चवणु आहे MA जिना रोड ठाहिण वारे कॉन्ट्रेक्टर खे रक़म जी अदायगी बि रोकी वई आहे। MA जिना रोड ठाहिण वारे कॉन्ट्रेक्टर खे ब्लैक लिस्ट कयो वियो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे रोडनि जी तामीर ऐं मरम्मत में कोताही कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब बरसात में MA जिना रोड टुटण जो नोटिस वरितो आहे। मेयर कराची रोड ठाहिण वारे इंजीनियर खे मुअत्तल करे छॾियो आहे। असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर वकास अहमद खान ऐं अब्दुल जब्बार खे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। रोडनि जी तामीर में कोताही कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे MA जिना रोड ठाहिण वारे कॉन्ट्रेक्टर खे रक़म जी अदायगी बि रोकी वई। MA जिना रोड ठाहिण वारे कॉन्ट्रेक्टर खे ब्लैक लिस्ट कयो वियो आहे।